सिंध ऑनलाइन स्कूल में अवां खे भली कार। प्यारा ॿारो, असां बाब ॿियों पढ़ी चुका आहियूं। हाणे असां बाब ॿिएं जी मश्क हल कंदासीं। मश्क जो पहिरों सवाल आहे, सही बयान लाइ टी ते ऐं ग़लति बयान लाइ एफ ते गोल दाइरो कढो। नंबर पहिरियों, गैर जानदार बि वाद करे सघनि था, त इन जो जवाबु हूंदो ग़लति, यानी कि एफ। गैर जानदार वाद न करे सघंदा आहिनि। मिसाल, हिकु कुर्सी गैर जानदार आहे। अगरि उनखे असां साल रखी छॾियूं त उहा वॾी न थींदी। नंबर ॿियों, जानदारनि खे हवा जी ज़रूरत हूंदी आहे। इन जो जवाबु आहे सही, यानी कि टी। जीअं त असां पढ़ी आया आहियूं त जानदारनि खे चइनि शयुनि जी ज़रूरत हूंदी आहे: हवा, पाणी, ज़मीन ऐं रोशनी जी। नंबर टियों, ॿूटे जी ज़िंदगीअ वारे चकर में उन जा पहिरियां ई पन फुटंदा आहिनि, त इन जो जवाबु आहे ग़लति, फॉल्स, यानी कि एफ। प्यारा ॿारो, ॿूटे जी ज़िंदगी जे चकर में सभ खां पहिरियां ई उन जी पाड़ निकिरंदी आहे। नंबर चोथों, हाथीअ जो बचो पंहिंजी माउ खां समूरियूं ख़सलतूं हासिलु कंदो आहे, त इन जो जवाबु आहे ग़लति, यानी कि एफ। प्यारा ॿारो, हाथीअ जो बचो पंहिंजी माउ सां गॾोगॾु पंहिंजे पीउ खां बि ख़सलतूं हासिलु कंदो आहे। प्यारा ॿारो, मश्क जो ॿियों नंबर सुवालु आहे, हेठि ॾिनल ॿिनि तोतनि जी पाण में भेट कयो। ॿुधायो त उहे कीअं हिकु जहिड़ा आहिनि ऐं कीअं मुख़्तलिफ़ आहिनि। उन्हनि जा हिकु जहिड़ा ऐं फ़र्क़ु वारा नुक़्ता लिखो। अचो त पहिरियां उन्हनि जा हिकु जहिड़ा नुक़्ता बयानु कयूं था। ॿिन्ही जी चोंब हिकु जहिड़ी आहे। ॿिन्ही जे जिस्म ते खंभ आहिनि। जिस्मानी बीहक जे हिसाब सां ॿई हिकु जहिड़ा ॾिसण में अचनि था। अचो त हाणे फ़र्क़ वारा नुक़्ता ॻोल्हियूं था। साए तोते जी ॻिचीअ ते कुदरती ॻाढ़ो पटो आहे, जॾहिं त अछे तोते जी ॻिचीअ ते को बि पटो मौजूदु न आहे। साए तोते जा पेर अछा आहिनि, जॾहिं त अछे तोते जा पेर अछा न आहिनि। अछे तोते जे मथे ते पुछड़ी आहे, जॾहिं त साए तोते ते मौजूदु न आहे। मश्क जो सुवाल नंबर टियों आहे त ॿूटे जी ज़िंदगीअ जे चकर जे मरहलनि लाइ मौज़ून लफ़्ज़ इस्तेमालु कयो। लफ़्ज़ ही आहिनि: ज़िंदगीअ जो चकर, वाध खाइनि था, वाध, चौरो, मिटी, ॾांढी या थुड़, पाड़ू, गुल, अंगूरजण। त प्यारा ॿारो, इन ई सुवाल जे जवाब लाइ बाब ॿिएं जे सबक़ नंबर 4 जो वीडियो ॾिसंदा, जेको असांजे यूट्यूब चैनल ते मौजूदु आहे। बाब ॿिएं जी मश्क पूरी थी ऐं ईंदड़ पीरियड में असां बाब 3 शुरू कंदासीं। तेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़।